मुझा भा मुझा सोना सब कुछ मुझे साईं जी गुलामी में आ। जंहिं बि मुझे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी गुलामी कई हुजूर जे कढ लगी पियो, मुस्तफ़ा जे कढ लगो, उन जे पोयां कढ जहान लगी पियो। हाँ आहे या न आहे? तव्हां नज़र ठोड़ायो रोज़े धणी जे त तव्हां पाड़ेसरी आहियो, रोज़े वारे जे फैज़ खे तव्हां ॾिठो आहे त पीछे रोज़े वारा रसूलुल्लाह जे कढ लॻा त रोज़े धणी जे कढ कटकनि जा कटक लॻा। जो अवां जे पीर ॻोठ में न गलियूं माप दियूं हन, न मुका रस्ता मापबा हन, ईअं ख़ल्क़ अचे थी। अवां पूरी दुनिया में नज़र ठोड़ायो, जिथे बि को अल्लाह जे रसूल जो आशिक़ आहे उन्ही वटि मेड़ा लॻा पिया आहिनि। मुस्तफ़ा जे कढ वलीअ लॻी पिया त वलीअनि जे कढ वरी दुनिया लगी पई आ। असांखे तजुर्बो भी आहे, समझो भी था, ॾिसो भी था, ॿुधो भी था, पोइ भी आका खां परे, पोइ भी सोने नबी जे सुन्नतुनि खां परे, हुजूर जे तरीक़े खां परे न। मुझे आका सां मोहब्बत कर, हुजूर जे कढ लगी पओ, नबी पाक जे कढ न लगंदे त पोइ समझ तो तूं मुखालफ़त करी थो। मुखालफ़त खां ख़ुदा बचावई। मुखालिफ़ जे लाइ ॿुधी वमन युशाकिर रसूल मिन बाद मा तबय्यन लहुल हुदा, हिदायत जे रस्ते ज़ाहिर थियण खां पोइ भी जेकॾहिं को माण्हू ख़ुदा जे रसूल जी मुखालफ़त करे त पोइ अल्लाह से फरमातो नुवल्लिही मा तवल्ला व नुस्लिही जहन्नम मसात मसीरा। उनजो ठिकाणो जहन्नम थो बणिजी वञे। जहन्नम खां जेकॾहिं तव्हांखे पाण खे बचाइणो आहे त मुस्तफ़ा जी दामन पकड़ियो। इरादो आहे दोज़ख खां बचण जो? अध ते हथ खयो अथनि, अध ते सोचनि था त खणूं या न खणूं। बचंदो न, अलाह बचाईंदो। ऐं हक़ीक़त इहा अथव त असांखे बिशारतूं बि सुहिणे जूं घणियूं आहिनि, पर रुगो न तव्हांखे बिशारतूं ॿुधाईंदासीं त तव्हां वरी पेर खोड़े वेही रहो, ठहियो बसि कमु ठहियो पियो आहे। पर हाणे कुझु वरी रुगो टे ॾियारियांव बि कोन, कुझु सुहिणे नबी पाक जी बिशारत बि ॿुधायांव। सलात पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। नबी करीम अलैहिस्सलाम जी खिदमत गिरामीअ में सैयदना अबू बकर सिद्दीक भी वेठो आ, हजरत उमर फारूक भी वेठो आ। पाण करीम वेठे वेठे फरमाइनि था, ओ मुझा प्यारा सिद्दीक चई लब्बैक या रसूल अल्लाह। अल्लाह ताला मूंसां वाइदो कयो आहे। सिद्दीक सोने जो क़िबला छा? अल्लाह ताला वाइदो कयो आहे त मां तुंहिंजा उम्मती 4000 उम्मती बिना हिसाब जे जन्नत ॾे मोकिलींदुसि। घणा? 4000 खां त तव्हां घणा हो? छा थियो ॾी में 4000 में? अबू बकर सिद्दीक तो चयो ज़िदना या रसूल अल्लाह। ओ मुंहिंजा महबूब अल्लाह साईं खे अर्ज़ कर त 4000 मां कुझु कोन थींदो, कुझु वधाए। अबू बकर छो तो असांजी सिफारिश करे? उम्मत पाण रसूल करीम जी आहियो, पर कुर्बान वञा उन महबूब तां। पाण फरमाइनि था अरहम उम्मती बि उम्मती अबी बकर। ऐं दुनिया वारो ॿुधी छॾियो, मां मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मां त नबी आहियां, मेहरबान आहियां, पर मुंहिंजे उम्मतुनि में मुंहिंजो उम्मती अबू बकर जेको आहे सो मुंहिंजे उम्मत ते तमामु वधीक मेहरबान आहे। अरहम उम्मती बि उम्मती अबी बकर। अबू बकर खे जेतिरो मुंहिंजे उम्मत ते रहम ईंदो आहे एतिरो ॿिए कंहिंखे रहम ईंदो ई कोन्हे को।
जॾहिं हुज़ूर फरमायो त 4000 बिना हिसाब जे जन्नत में वेंदा त अबू बकर जी दिलि ॾुखे थी त 4000 मां छा थींदो? ज़िदना या रसूल अल्लाह, कुझु त वधायो। मदरसे जा तालिब आलिम सगोरा वेठा आहिनि, उलमा वेठा आहिनि। मां उलमा आई तालिबुल इल्मनि जो तवज्जो पाण ॾे मुतवजे थो करायां। ॾिसो सीगो कहिड़ो आहे, ज़िदना। ॿिया बि सम्झी वेंदव पर इल्म वारा झटि सम्झंदा। ज़िदना या रसूल अल्लाह, या रसूल अल्लाह तूं कुझु वधाए। हाँ तूं वधाए तव्हांजी माना अबू बकर जे अक़ीदे में आहे त मुस्तफ़ा जी मर्ज़ी आहे, जेतिरा वधाए 4000 करे, 8000 करे, 16000 करे, 20000 करे, लख करे, करोड़ करे, मुस्तफ़ा जी मर्ज़ी आहे। ये को तो चवे तो खुदा खे चओ तो खुदा वधाए। ज़िद ना, ज़िद ज़िद अमर जो तू वधा या रसूल अल्लाह। मुझे महबूब करीम जी ज़ात बाबरकात फरमायो, अबू बकर जिब्रील आयो आ, वो तो चवे तो अल्लाह से चयो आ त हाणे न को 4 न को 10 न को 20 न को छा। ऐ मुंहिंजा प्यारा मुस्तफ़ा तू खुश थी, मां अल्लाह तुंहिंजे उम्मतुनि जी लप भरे बुक भरे जन्नत ॾे मोकिलींदुसि। तवज्जो कजो। समझाई अलाए कान आई। अबू बकर वरी थो चए ज़िदना या रसूल अल्लाह। छा चई वरी? ज़िदना या रसूल अल्लाह। ऐ अल्लाह जा हबीब कुझु अञा वधाए। साम्हूं अमीर उमर वेठो आ, चवे थो अबू बकर हाणे बस कर, समझ, कोशिश कर, महबूब जे लफ़्ज़नि ॾे गौर कर। हज़रत अबू बकर सिद्दीक़ उमर खे थो चवे, उमर बस कर, तोखे कहिड़ी थी कस लॻे? मां त नबी साईं सां थो ॻाल्हायां त या रसूल अञा वधाए, तूं थो चवीं मां बस कयां। छो बस कयां? तोखे कहिड़ी कस आहे? महबूब ख़ामोश वेठो आ। ॿई सहाबी पाण में ॾे वठि वेठा कनि। अमीर उमर चयो, अबू बकर तुंहिंजो ख़्याल अञा ओॾह कोन वियो आ, मां तुंहिंजो ख़्याल छिकायां थो। चई छा थो मुंहिंजो ख़्याल छिकाई? चई मुस्तफ़ा फरमायो आ त अल्लाह तो चवे त 4 10 15 20 न, लप भरे बुक भरे सभिनी खे जन्नत में मोकिलियां। हे बुक कंहिं जहिड़े तहिड़े जो कोन्हे, ख़ुदा जी कुदरत जो हथ आजे सॼो जहान मुस्तफ़ा जा उम्मती हिक बुक में मोकिले त मर्ज़ी वारो आ। खदा मुआरी तब लप कान्हे। मुंहिंजा दोस्त, मुंहिंजा भाउ, अजीजो दोस्तो, ईसाई मुफ्ती गुलाम शबीर जी लप कान्हे, मौलाना मोहम्मद ईसा जी लप कान्हे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए तो मां पंहिंजे बेमिसाल, सुभान अल्लाह, मां पंहिंजे बेमिसाल हथनि सां लप नबलक बुक भरे महबूब जे उम्मत खे जन्नत ॾे मोकिलींदुसि। उमर फारूक सम्झियो, चई उमर अबू बकर हाणे बस कर, ड्रॉ थी वियो। अल्लाह जी उहा ताक़त आहे जो हिकिड़े ई बुक में सभु मुस्तफ़ा जा आशिक जन्नत ॾे मोकिले छॾे। खुदा खे ताक़त आहे या न आहे? करे सघे थो या नथो करे सघे? पर करे त सघे थो खुदा ताला, पर इहो सॼो इख्तियार अल्लाह ताला मुंहिंजे हबीब खे ॾेई छॾियो आहे। तंहिंजे त करे आला हज़रत अज़ीमुल बरकत मुजद्दिद दीन व मिल्लत मौलाना शाह अहमद रज़ा खान फाज़िल बरेलवी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, तुझसे और जन्नत से क्या निस्बत ऐ मुनकिर दूर हो। मुनकिर तुझो छा जन्नत मेड़े बजबरे, तुझसे और जन्नत से क्या
निस्बत ए मुनकर दूर हो, हम रसूलुल्लाह के जन्नत रसूलुल्लाह की। सुभान अल्लाह, ये नजर सा सुभान अल्लाह। हम रसूलुल्लाह के जन्नत रसूलुल्लाह की बटती है कौनैन में नेमत रसूलुल्लाह की। देखनी है हशर में इज्जत रसूलुल्लाह की। रसूलुल्लाह जो तो शान तमाम वॾो आहे। मां इन्ही जे बारे में तव्हांखे छा ॿुधायां, पर महबूब सुबहानी, कुतुब रब्बानी, शहबाज लामकानी, पीरन जे पीर अब्दुल कादिर जीलानी, बगदाद वारे शहनशाह फरमायो आहे। पाण फरमाइनि था अल्लाह जे ज़ात मूंसां वाइदो कयो आहे, अब्दुल कादिर जीलानी जेको बि तुंहिंजे सिलसिले में क़यामत जे ॾींहं ताईं मुनसलिक थींदो उहो बिना हिसाब जे जन्नत में वेंदो। सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह। गौसे पाक खे मञीदा हो न? हाँ, हजरत रोज़े वारो बि त गौस पाक जो नाइब हो। कादरी सिलसिले खे सिंध में जेतिरो पीसे रोज़े वारे फैलायो, एतिरो कहीं कोन फैलायो आहे। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, उन गौसल आज़म जो इहो फरमान आहे त मूंसां ख़ुदा जी ज़ात वाइदो फरमायो आहे त ए अब्दुल कादिर जीलानी, जेको बि तुंहिंजे सिलसिले में कड़ी कड़ी सां ॻंढींदो, कड़ी कड़ी सां सिलसिलो, चओ सुभान अल्लाह। ॾाढो चओ छा? सिलसिलो, चओ 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 छा? सिलसिलो। इन जी माना छा आहे? ज़ंजीर। सिंधी में छा चइबो आहे? कड़ो कड़े में, कड़ो कड़े में, कड़ो कड़े में, कड़ो कड़े में। मां हथ वरतो, मां मुरीद थियुसि सोणे छट धणी रहमतुल्लाह अलैह जो। छट धणी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे मुर्शिद खां वरतो। हजरत पीर साईं सूर्य बादशाह रहमतुल्लाह अलैह सां हथ मिलाए। सूर्य बादशाह पीर साईं शाह मर्दा शाह कोट धणी सां हथ मिलायो। हजरत कोट धणी रहमतुल्लाह ताला अलैह पंहिंजे बाबे हजरत हिज़्बुल्लाह शाह सां हथ मिलायो। पीर साईं हिज़्बुल्लाह शाह रहमतुल्लाह अलैह पंहिंजे वालिद साहब पीर साईं अली गोर सां हथ मिलायो। पीर साईं अली गोर रहमतुल्लाह अलैह पंहिंजे वालिद साहब सां मुंहिंजा दोस्त साईं असगर बादशाह सां हजरत पीर साईं तजर धणी बादशाह सां हथ मिलायो। हजरत पीर साईं तजर धणी रहमतुल्लाह अलैह पीर साईं रोज़े धणी सां हथ मिलायो। पीर साईं रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह पीर साईं शाह मोहम्मद बक्का रहमतुल्लाह अलैह सां हथ मिलायो। हजरत शाह मोहम्मद बक्का रहमतुल्लाह अलैह अब्दुल कादिर आखरीन चनाह वारे बुजुर्ग सां हथ मिलायो। इन्ही खे चइबो आहे कड़ो कड़े में, कड़ो कड़े में, इनखे सिलसिलो चइबो आहे। हजरत पीरान पीर फरमाए तो मुंहिंजो कड़ो कड़े में पाण सां ॻंढ क़यामत ताईं जेको बि मुंहिंजे कड़ो कड़े में ॻंढींदो उनखे जन्नत में वठी वेंदुसि। सुभान अल्लाह। जेकॾहिं अल्लाह जे वलियनि में हो कमाल आहे, गौसन ऐं कुतुबनि में हो कमाल आहे, त आमना जे लाल जो छा शान आहे, उनजो केॾो वॾो मक़ाम आहे। उनखे पाण भेटे नथा सघूं, आज़माए नथा सघूं पिया। उन ते त असांजो भरवसो ईमान आहे त जंहिं बि मुंहिंजे महबूब ते कलमो पढ़ियो आहे अदब वारो आहे। कलमो त घणा ई पिया पढ़नि, पर खुदा करे त कलमे सां गॾु अदब बि नसीब हुजे, कलमे सां गॾु अक़ीदत भी नसीब हुजे, कलमे सां गॾु उहो एहतराम भी नसीब हुजे। पोइ जेकॾहिं अदब ऐं एहतराम नसीब आहे त इंशा अल्लाह ताला इहो सिलसिलो पाण खे बेड़ा पार कराए छॾे। सभई चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या
हबीबल्लाह। महबूब जो शान तो अञा निरालो आहे। हे वीचारा मुल्ला मौलवी अञा मुंझा पिया आहिनि, अञा इनखे ख़बर ई कान थी पए। अड़े मुंहिंजे हबीब जो वारो जॾहिं आयो वो तो तमाम देर सां ईंदो। मुझे महबूब करीम जे वारे अचण खां अॻु में ई हेठो कम महबूब जा गुलाम ई ठाहे छॾींदा। हुजूर जी इहा मशहूर हदीस आहे न त नंढड़ो ॿार कंहिंजो मरी थो वञे, माउ पीउ सब्र था कनि, क़यामत जे ॾिहाड़े हुन जा माउ पीउ गुनाहनि जे करे दोज़ख ॾे वेंदा, वो नंढड़ो ॿार वठी रोअंदो। अल्लाह ताला जी ज़ात फरमाईंदो नंढड़े मासूम वार खे बस करायो, रोए थो, फरिश्ता हुन ॿार खे बस कराईंदा, बाबा न रो। अर्ज़ु कंदो मुंहिंजे पारां अल्लाह जे दरगाह में अर्ज़ु कयो त मां नंढड़ो मासूमड़ो हुयुसि, मरी वयुसि, मुंहिंजे मौत ते अम्मा बि सब्र कयो त मुंहिंजे अब्बे बि सब्र कयो, अल्लाह जे रज़ा ते राज़ी रहिजी विया। हाणे वरी अल्लाह सही ॾमिरजी पियो आहे, मुंहिंजे अब्बे अम्मा खे दोज़ख ॾे थो मोकिले। मां एसी ताईं बस न कंदुसि जेसी ताईं मुंहिंजे अब्बे अम्मा खे जन्नत न मिलंदी। हाणे कुछ ॿुधी वठो। हाणे हिकिड़ो नारो हणो, पर अहिड़ो ज़ोर सां हणो जो मंगिर जी टपी वञे, पोइ वरी बस करे वेहो त मां ॻाल्हायां। ढाड़ो कयो न, हाणे मूंखे ॻाल्हाइण जो टाइम थोरो आहे दा। अल्लाह जे हबीब करीम फरमायो वो ॿार माउ पीउ खे जन्नत ॾे वठी वेंदो। हेॾे निहारियो, सभई शादीशुदा बि कोन हूंदव, वांढा घबरायो न, अल्लाह मालिक आहे। पर जेके शादीशुदा हो तव्हांखे ख़बर आहे त ॿारड़ो जॾहिं अम्मा जे पेट मां ॼमंदो आहे न, त ॿार जे पेट में नाड़ो हूंदो आहे। छा हूंदो आहे बाबा? वो नाड़ो माउ जो दाई कटींदी आहे, ॿार खां धार कंदी आहे। बुखारी शरीफ़ जी हदीस आहे, ॿियनि किताबनि में हदीस मौजूद आहे। इमामुल अंबिया फरमाइनि था मासूम ॿार मां ऐं पीउ हुन जे मौत ते सब्र कंदा, अल्लाह साईं उन ॿार खे मोकल ॾींदो पंहिंजे अब्बे खे अम्मा खे वठी वञ जन्नत ॾे। अल्लाह जो हबीब फरमाए थो उन नाड़े सां माउ जे पेटां जेको ॿार में नाड़ो हूंदो आहे, मुस्तफ़ा फरमाइनि था उहो ॿार पंहिंजे अब्बे ऐं अम्मा खे नाड़े सां टंगुनि में ॿधी छिके जन्नत ॾे वठी वेंदो। वठी चो मौलवी खे त ॾेखारिया हदीसूं। अड़े ॿार बि माउ पीउ जी सिफारिश कंदा। जेको क़ुरान जो हाफ़िज़ आहे, जंहिंजो बच्चो क़ुरान यादि करे थो, उहो 7 पीढ़ियुनि जी शफ़ाअत कंदो। जेको आलिम बा अमल आहे, मूं जहिड़ो गुनाहगार न, आलिम बा अमल आहे, उन सां 7 पीढ़ियुनि जो लेखो कोन हूंदो। अल्लाह ताला हुनखे जन्नत जे दरवाज़े ते बीहारींदो। इरशाद फरमाईंदो ओ मुंहिंजा बाना तूं आलिम आ, मुंहिंजे प्यारे रसूल जे दीन जी तो ख़िदमत कई आहे, जन्नत जे दर ते बीह, जंहिंजी सिफारिश कंदे, जेतिरनि जी सिफारिश कंदे मां जन्नत ॾे मोकिलींदोसां। पीर, मुर्शिद, फ़कीर, दरवेश, उस्ताद, शागिर, ये सब सफ़ात कंदा, सब सिफारिशूं कंदा। मां तो चवां बाक़ी बचंदो केरु? जेके महबूब करीम जे शफ़ाअत में
शक कयो वेठा आहिनि। मुंहिंजा दोस्त बि उनखे तो मां चवां त तव्हां केतिरो ॿार शफ़ाअत कंदा, उस्ताद शफ़ाअत कंदा, हाफ़िज़ क़ुरान आलिम शफ़ाअतूं कंदा, तोखे अञा शक आहे? पर भला जेकॾहिं को बदबख्त रहिजी बि वियो, क़िस्मत टुटल निभागो रहिजी बि वियो, पर उम्मती रसूलुल्लाह जो आहे, ग़लतियूं सलतियूं थियूं अथसि ऐं हुन जे लाइ ॿी को बि सहारो कोन्हे, त पोइ केरु छॾाईंदो? हशर वेल हूंदा सवेरा ॼराणा, तन्ही में मुहम्मद परे खां सुञाणा, हूंदुसि छोटकारे जो झंडो हथल में, जीअं गुल गुलाबिया सोहणो गुलन में, मुंहिंजो मुस्तफ़ा पाक पधरो लखल में, जीअं गुल गुलाबिया सोहणो गुलन में। सारो जहान जो परेशान थी वेंदो, का वाह न हूंदी, सिज मथो लही ईंदो, मथे ते टिकण ते अची बीहंदो, ज़मीन हिन गिल्म वांगुरु ॻाढ़ी थी वेंदी, तपी मुंहिंजा दोस्त टांडन वांगुरु पई नचंदी, माण्हू नफ़्सा नफ़्सी जे आलम में हूंदा, को सहारो कोन हूंदो। नबी बि चवंदा नफ़्सी नफ़्सी इज़हबू इला गैरी, ॿिए ॾे वञो, ॿिए ॾे वञो, असांखे पंहिंजी ॻणती आहे। ऐं अहिड़े टाइम ते ओचितो सिज उभरी पवंदो। सभई चओ सुभान अल्लाह। ओचितो नज़रूं खॼी वेंदियूं, सभु कुझु हुयो मुस्तफ़ा थो अचे पियो। कहिड़ो न मंज़र हूंदो, कहिड़ो न नज़ारो हूंदो जो माण्हुनि खे सहारो मिली पवंदो। कंदो हर को पंहिंजी रुगी जान पुख़्ती, पर मुहम्मद जे मन में या उम्मती या उम्मती, अहिड़ियूं सव सचायूं ॾेखारे ॾुखल में, जीअं गुल गुलाबिया मुझे मुस्तफ़ा के सोहणो मञो था, जेको सोहणो मञे तो ज़त मथे खणे। हाणे मां बसि रुगो एतिरो चवंदुसि जीअं गुल गुलाबी आहे, बसि करे वेहंदुसि, तव्हां सभु चओ सोहणो गुलनि में। मुंहिंजो मुस्तफ़ा पाक पधरो लखल में, जीअं गुल गुलाबी आहे, जीअं गुल गुलाबिया। इंशाअल्लाह ताला उम्मत जो कमु ठहंदो। चओ चओ उम्मत जो कमु ठाही पवंदो। महबूब जी ज़ात बाबरकात जे पोयां असां अॼु भला जे खणी खणी गुनहगार आहियूं, जहिड़ा आहियूं तहिड़ा आहियूं, पर मुस्तफ़ा जे कढ आहियूं। सोनो शाह अब्दुल लतीफ़ फरमाए तो जे ही आऊं ते ही तब बानी बरो चल जी, हुज्जत हो त पुनहल सामू कमीनी के ही, असल आर्य जाम जे पले आऊं पेई, हू जा पा इन पेरन में तह जुती ना जे ही, अदा विसारे वेही तल के चिन आऊं कीअं रहा। असांजो सहारो सोने नबी करीम जी ज़ात आहे। दुआ कयो अल्लाह जी ज़ात बाबरकात तव्हां असांखे सोने नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी गुलामी नसीब फरमाए। सभई चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या। हाणे ॿी ॻाल्हि आहे, हिकिड़ो तो थियो ॻाल्हि अथव मन युशाक़िक़ रसूल, ख़ुदा बचाए असांखे मुखालफ़त खां। अल्लाह ताला असांखे नबी पाक जी मुवाफ़क़त नसीब फरमाए। ऐं ॿियो आहे वयत्तबि गैर सबीलिल मुमिनीन,
मोमिनन जो रस्तो छॾे ॿियो रस्तो थो वठे। मां तव्हांखे ॿुधायां, ओ पीर ॻोठ वारा, ओ दोस्तो, दरगाह शरीफ़ जा पाड़ेसरियो, मोमिनन जे रस्तो हे वली गौस कुतुब ये सभु मोमिनन में शुमार थव, पर हिते मोमिनन जे रस्ते मां मुराद आ सहाबा किराम जो रस्तो। कंहिंजो रस्तो चओ? ॾाढे जो कंहिंजो रस्तो? सहाबन जो रस्तो, जेके मुस्तफ़ा करीम जा गुलाम हा। सब खां पहिरियां इस्लाम जा मुखातब भी सहाबी हुया, कुरान याद करण वारा भी सहाबी हुया। ऐं उहो अहिड़ो दौर हो जो जेकॾहिं 15 भाती घर जा हा त 15 ई कुरान जा हाफ़िज़ हा। औरतूं हूं तब हाफ़िज़ हुयूं, जे 12 हा तब कुरान जा हाफ़िज़ हा। माहौल अहिड़ो हो जो मुंहिंजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात, हुननि जे दिल में ईमान अहिड़ो रासिख़ विझी छॾियो हो जो अल्लाह जी ज़ात बाबरकात मुस्तफ़ा जे सहाबा खे कुरान में कोॾायो आहे। माउ पुट खे कोॾाईंदी आहे न, अलाह कंदो डीसी थींदे, अलाह कंदो एसपी थींदे, अलाह कंदो सूबेदार थींदे, माण्हुनि जी खल लाहींदे। ये कोॾाणा आहिनि, कोॾाणा ये छा आहिनि बाबा? माउ पुट खे कोॾाणा ॾींदी आहे। ओ मुंहिंजा बबलू, ओ मुंहिंजा पपन। ऐं माणस खे ख़बर आहे त छोरे में आहे का शइ कान। ख़बर माई खे बि हूंदी आहे, पर पोइ वरी ॿियनि खे, अॼुकल्ह जी माण्हू पढ़ाईंदा आहिनि फलाणो से अहिड़ो फलाणो, पोइ हुननि खे बि ख़बर आहे त साईं मूं वारे जो अफ़ाल पूरो पनो आहे, पर पोइ वरी हो माई वांगुरु जी माई पोइ पढ़ाईंदी आहे। पर अल्लाह पाक जी ज़ात तां कुर्बान वञा, रब करीम कुरान में सच चयो आहे, सभु चो सच चयो आहे। अल्लाह ताला जल्ल जलालुहु मन वालू फरमातो, अल्लज़ीन आमनू वजाहदू फी सबीलिल्लाहि बिअमवालिहिम व अनफुसिहिम अअज़मु दरजतन इंदल्लाहि व उलाइका हुमुल फाइज़ून। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात गलत गोल तो गाल करे। अल्लाह ताला फरमातो, अल्लज़ीन आमनू, जन मुझे मिठे मोहम्मद करीम ते ईमान आंदो, व हाजरू, मुझे सोने नबी करीम सां गॾिजी हिजरत कयाऊं, व जाहदू, मुस्तफ़ा सां गॾिजी जिहाद कयाऊं, बे अमवालिहिम व अनफुसिहिम, पंहिंजा माल बि कुर्बान कयूं त पंहिंजा सिर बि कुर्बान कयूं। अल्लाह ताला फरमाए थो, आज़म दरजतन इंदल्लाहि, ओ मुसलमानो ॿुधी छॾियो, इन्हनि मुस्तफ़ा जे ग़ुलामनि जो मां अल्लाह पाक वटि तमामु वॾो दर्जो आहे। आज़म दरजतन इंदल्लाह, अल्लाह ताला फरमाए थो, जेके नबी जा ग़ुलाम अथव इन्हनि जो दर्जो मूं वटि तमामु वॾो आहे। व उलाइका हुमुल फाइज़ून, ऐं इहे कामयाब अथव, मां सर्टिफिकेट ॾेई छॾियो आहे हुनखे, जन बि मुंहिंजे मोहम्मद करीम ते ईमान आंदो। अहिड़ा त कामयाब हन, अहिड़ा त कामयाब हन, अहिड़ा त कामयाब हन जो आमना जे लाल खे चवणो पइजी वियो त जंहिं बि ईमान सां मां मोहम्मद करीम खे अखियुनि सां हिकु भेरो ॾिठो, मां मोहम्मद शाहिद आहियां, इन शख़्स तां दोज़ख जी बाहि हराम आहे। ये कोन चो तो नमाज पढ़े, रोजा रखे, हज करे, ज़कातूं ॾे, ख़ैरातूं ॾे, तहज्जुद पढ़े, इशराक पढ़े, नफ़िल पढ़े, हालांकि ज़रूरी हन, इस्लाम जा रुकन हन, हज भी करणो आहे, नमाज भी पढ़णी आहे, तहज्जुद पुॼेव त उहो भी पढ़णो आहे, 5 वक़्त नमाज पढ़ो, ये सभु करणा अथव। पर मुस्तफ़ा हिते जेका जन्नत जी ख़ुशख़बरी थो ॾिए, उहा फरमाए थो, जंहिं रुगो पंहिंजे अख ईमान वारीअ सां हिकिड़ो दफ़ो मां मुहम्मद जो दीदार कयो सो जन्नती आहे। इते ॻाल्हि पूरी कान थी, अञा अॻिते अल्लाह ताला फरमाए थो, इहो मुंहिंजे दीदार करण वारो त जन्नती आहे, उनखे सहाबी चइबो आहे, जेको मुंहिंजो दीदार करे।
पर जेको ॿियो माण्हू मूंखां बाद में मुंहिंजे सहाबीअ जो दीदार करे उहो बि जन्नती आहे। असहाबी त जन्नती, पर असहाबी जे ज़ियारत करण वारो भी जन्नती। पीर साईं हिज़बुल्लाह शाह बादशाह रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा हा, पीर साईं तख्त वारा फरमाईंदा हा त अल्लाह साईं मां फ़कीर हिज़बुल्लाह ते करम कयो आ, जंहिं मुंहिंजो दीदार कयो इंशाअल्लाह ज़िंदगी में 100 साल जहिड़ो रहंदो पर अंधो कोन थींदो। हिते पीर जे ॻोठ में मां हिकिड़ो माण्हू ॾिठो, उस्ताद बोली मोहम्मद सारिया मूंखे ॾेखारियो। तव्हांजे शहर में मशहूर आहे साईं अब्दुल लतीफ़ सोनारो, उनजो पीउ जो नालो हो हाजी मोहम्मद रहीम। उन हाजी मोहम्मद रहीम जो पीउ पोड़ो हो, 3 चौथी पीढ़ी मूं ॾिठो पोड़ो, ये डूंगड़ो थी लठ ते हलंदो हो, सफ़ा पोड़ो हो, मढ़ो हो। पर उस्ताद फरमाईंदा इन तख्त वारे जी ज़ियारत कई आहे, हिन जी नज़र अॼु भी नंढड़े ॿार जे नज़र जहिड़ी आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, हुजूर से फरमाता जंहिं मुंहिंजी दीदार कई, ज़ियारत कई, पंहिंजे ईमान वारी अख सां ॾिठई, उहो जन्नती आहे। पर मुंहिंजे सहाबी जन्नतीअ खे ॾिसण वारो बि जन्नती आहे। उन्हनि खां वधीक ॿियो को मोमिन थी सघे थो? ॻाल्हायो अबा ज़ोर सां, मूंखे वर्दी जो जल्दी कयो, देर थी थिए, ॿुधायो जल्दी कयो। इन्हनि खां वधीक ॿियो को मोमिन आहे? तंहिंजे करे अल्लाह ताला फरमाए थो वयत्तबि गैर सबीलिल मुमिनीन, जंहिं मुंहिंजे सहाबनि जो तरीक़ो छॾियो, मुस्तफ़ा जे ग़ुलामनि जो तरीक़ो फिटो कयो, रसूलुल्लाह जे आशिकनि जो तरीक़ो छॾे ॾिनई ऐं ॿियो रस्तो अख़्तियार कई, नुवल्लिही मा तवल्ला, उनखे फेराए फेराए जहन्नम में उछलाईंदुसि। मोमिननि मां हिते मुराद आहिनि रसूलुल्लाह जा सहाबा सॻोरा। दुआ कयो अल्लाह ताला तव्हां असांखे सहाबा जो तरीक़ो नसीब फरमाए। अल्लाह के हिदायत कंदो, आमीन त चओ, आमीन मुफ़्त जो आमीन त चओ। इजो मथो महरम आयो, अध ते ख़ल्क़ जा कारा कपड़ा, अबो सुन्नी, ॾाॾो सुन्नी, पाण सुन्नी, पाण बि सुन्नी, पर फैशन में अची कांच बकारी, खमीस बकारी, मातमन में बीठो हूंदो, बाबा हुसैन जो मातम आहे, हुसैन जो गम आहे। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, हेॾे मुॾे निहार, हेॾे मुॾे निहार, मां तोखां हिकिड़ो मसइलो थो पुछां, ख़ुदा जो कसम आहे तूं मूंखे इंशाअल्लाह ताला सही जवाब ॾींदे। तव्हां सभिनी खे हुसैन सां मोहब्बत आहे? ॿई हथ खणो, मोहब्बत अथव न? भला तव्हां खां पुछां थो, इमाम ज़ैनुल आबदीन जहिड़ी मोहब्बत अथव? जहिड़ी मोहब्बत इमाम ज़ैनुल आबदीन खे हुसैन सां हुई, अहिड़ी तव्हांखे आहे? न को था हा कयो, न को था न कयो। बाबा इमाम हुसैन मुर्शिदा, इमाम ज़ैनुल आबदीन मुरीदा, इमाम हुसैन अबो आ, इमाम ज़ैनुल आबदीन हुनजो पुटु आ। पाण त ग़ुलाम त आहियूं, पर 1400 साल खां पोइ पंहिंजी पुराणी ग़ुलामी आहे। ऐं इमाम ज़ैनुल आबदीन करबला जो सॼो वाक़ियो अखियुनि सां ॾिठो आहे या न? हज़रत इमाम ज़ैनुल आबदीन जंहिं महिल बि पाणी जे लाइ घुरंदा हा, मूंखे पाणी जो, पाणी खादिम खणी ईंदा हा। इमाम ज़ैनुल आबदीन हथ में पाणी खणी अखियुनि मां लुड़क वहाईंदा हा। रड़ियूं कोन कंदा हा, दाहूं कोन कंदा हा, ॾाढियूं कोन कंदा हा, पर इमाम हुसैन आली मक़ाम खे पंहिंजे बाबे जी करबला वारी उञ यादि ईंदी ही। रोई 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 ढुक बि कोन भरींदा हा, वरी खणी पाणी खे हेठि रखंदा हा। इमाम ज़ैनुल आबदीन जो फर्ज़ंदा जंहिंजो नालो आहे इमाम मोहम्मद बाक़िर, उहो पुछे थो बाबा छा ॻाल्हि आहे? मां तव्हांखे जॾहिं बि पाणी पीअंदे ॾिठो आहे त तव्हां रोईंदा आहियो, तव्हांजे अखियुनि मां लुड़क वहंदा आहिनि, आख़िर सबबु कहिड़ो आहे? गुफ्त ज़ैनुल आबिदीन गम करदा
गुफ्त ज़ैनल आबदी गम ताज़ा कर दी ऐ पिसर, तू नदी दी आंच मंदर करबला ए दीदम। बाबा मुझो हाल चो मुखा पुछी तो वो हाल मुखा न पुछ तो करबला जो वाक़ियो ॾिठो ई कोन हो, मूं अखियुनि सां ॾिठो हो। हाले मादर हिजरे वालिद कम तरज याकूब नीस्ते, ऊ पिसर गुम कर दबूदो माप दर गुम कर दईम। ओ मुझा प्यारा सोना मोहम्मद बाकिर, मुझो हाल हजरत यूसुफ अलैहिस्सलाम याकूब वारे हाल खां घटि नाहे। सोने याकूब खां पुट उधार थियो हो, मुखां मुंहिंजो बाबो हुसैन उधार थियो। पर इमाम ज़ैनुल आबिदीन मातम कयो, कारा कपड़ा कयई, गुर्ज़ हयई, ॻाल्हायो छो था? उन्हीं खे मोहब्बत कान ही, तव्हां इन्हीं खे जेकॾहिं मोहब्बत जी निशानी चयो आ त इमाम ज़ैनुल आबिदीन खां वधीक ॿियो कंहिंखे मोहब्बत ही। जेकॾहिं इहो गम करणु जाइज़ हुजे हा ऐं पिटण कुटण मुंहिंजा दोस्त शरीयत में हिलाल हुजे हा त इमाम ज़ैनुल आबिदीन खां वधीक न को मुरीद हो न को आशिक हो, उहो पंहिंजे बाबे जो मातम करे हा। पर सुहिणे ज़ैनुल आबिदीन खे ख़बर आहे त मुंहिंजो नानो रसूलुल्लाह सब्र जी तलकीन करे वियो आहे। न को कारा कपड़ा कई न को मातम कई। उन खां बाद में हजरत इमाम हुसैन खे वध खां वध मोहब्बत पंहिंजे बाबे अली सां हुई। अली भी शहीद आहे, चओ सुभान अल्लाह। ॾाढे जो अली भी, ॾाढे सभई अली भी। इमाम हसन हुसैन ॿई पुट न, ॿई खणी पीउ जो मातम कना त बाबू असांजो शहीद थी वियो आहे। उन्हनि बि कोन कयो, पर सभिनी खां वधीक अली अल मुर्तज़ा रसूलुल्लाह जे दुनिया मां फिराक खां पोइ चवे त मुंहिंजो महबूब मूंखां धार थी वियो आहे। मां बि जेकर कारा कपड़ा कयां, मां अली नबी पाक जो गम कयां, पिटियां कुटियां, न अली कोन कयो, हसन कोन कयो, हुसैन कोन कयो, इमाम ज़ैनुल आबिदीन कोन कयो, इमाम मोहम्मद बाकिर कोन कयो, इमाम जाफर सादिक कोन कयो। अहल बैत जी पूरी तारीख़ भरी पई आहे। खैरपुर जो मीर हो, रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह खे चईंसी मां बरोच आहियां, टालपुर आहियां, हुसैन जो झंडो भी खोड़ियो थम, सेज भी कढां थो, तू तो हुसैन जो बचड़ो आ, तू तो सैयद आ, तू छो थो पंहिंजे सोने नाने हुसैन जो गम करी। रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह मीर खे जवाब ॾिनो, मीर तो झंडो काठ जो हयो आ, जेकॾहिं मुंहिंजे नाने रसूलुल्लाह जे शरीयत में ये झंडा ऐं मातम जाइज़ हुजनि हा तो काठ जा ठाहिया हन, मां मोहम्मद राशिद सोन जो ठाहिया। सभई चओ सुभान अल्लाह। हुसैन जे बच्चन खे वधीक ख़बर आहे, तव्हांखे ख़बर आहे। ऐं अफ़सोस त इहो आहे जो हू जेके ॿिया वीचारड़ा आहिनि पंहिंजे पर में खणी छा बि कनि था पाण ॼाणनि। तव्हां छो था, तव्हां छो, अवां हुननि जे महफ़िलनि जी रौनक था बणिजो, अवां हुननि जे महफ़िलनि में वञो था। महरम में ॾिसंदो त 3 हिस्सा तव्हांजा, हिकिड़ो हिसो हुननि जो। इहे ॿीहर न चइजां, इहो लफ़्ज़ सुठो न कढियो थी। पाण अख़लाक में, तहज़ीब में, अहले सुन्नत वल जमात में गंद कोन्हे, चओ गंद कोन्हे। हा हू ॼाणनि हुनजो कमु ॼाणे, लेकिन मां तव्हांजो ज़मीर थो थारियां, जाॻायां थो। होशियार थियो मुंहिंजा दोस्त अज़ीज़। मुहर्रम शरीफ़ में मुंहिंजा भाउ तव्हां इमामनि जी यादि ताज़ा कयो, आलिम घुरायो, क़ुरान पढ़ायो, हुननि जा फ़ज़ाइल बयानु कयो, उन्हनि जूं कमज़ोरियूं बयानु न कयो, हुननि जी बहादुरी बयानु कयो। बेटा साहब रहमतुल्लाह अलैह फरमाईंदो आहे, सूर है गजा सूर है खड़ग खिलो लकन हणन धड़ धड़ल ते हाकारी निहणन किरल कंधन चन ऋण गजो राड़ो थियो। इमाम बहादुर हा या बुज़दिल हा? ॾाढे गल इमामनि में दिलेरी हुई या कमज़ोरी हुई?
बहादुरी बयान कयो हुसैन जी ज़ईफ़ी कमज़ोरी बयान न कयो, हुसैन जी बहादुरी बयान कयो। ऐं तव्हां हरू भरू कारा कपड़ा करे उन्हनि जे महफ़िलनि जी ज़ीनत न बणिजो। उन्हनि जे महफ़िलनि में वेंदो अबू बकर खे गारियूं था ॾियनि, हज़रत उमर खे गारियूं था ॾियनि, हज़रत उस्मान खे घटि वधि ॻाल्हाइनि था। ऐं तूं बीठो तो ॿुधी भत सुठो मिलई पोइ सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्त भत ते पंहिंजो ईमान ख़राब न कंदा कयो। सहाबा जी जिथे तौहीन थे उते कतई न वेंदा कयो। भेटा साहब फरमाए तो दूर तन्हीअ खां लॾे सुभान अल्लाह, दूर तन्हीअ खां लॾे जंहिंजी नाही मुहड़ मलही रॾे, पखातन पापिन खां परे परां अॾे, हाणे छांग तनीअ जी छॾे जेके धना रहूं धार चरन। हाणे टाइम पूरो थी वियो आहे, पर हिन महीने जे 18 तारीख़, कहिड़ी तारीख़ बाबा? ॾाढे चओ 18 तारीख़ ज़िलहज ते सोहणे हज़रत उस्मान ज़ुन्नूरैन जी शहादत आहे। हाणे इन्ही मुनासिबत सां चओ त हाणे टियों चौथो ॾींहुं आहे गुज़री आहे तारीख़, कुझु इहो बि तव्हांखे ॿुधाए छॾियां। सभई चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। बुलंद आवाज़ सां सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। दोस्तों अज़ीज़ो, पहिरियां पहिरियां तव्हांखे ॿुधायां त हज़रत उस्मान गनी केरु आहे। असां वटि हिकिड़ो वॾो मुसीबत ऐं ऐब आहे हिकिड़ो, कहिड़ो? जिहालत जे करे। छाजे करे बाबा? कहिड़ो? अब्बा हे उम्मती आ, हे सैयद आ। पापा हे उम्मती, हे सैयद आलिही व अस्हाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। दोस्तों तवज्जो आहे? भलाणे वारो के जेको थको आहे सो हथ मथे खणे। हाणे थकजी वियासीं असां। सभई चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। अब आया थकण जी निशानी आ जो सलात ही नथा पढ़ो सल्लल्लाहु। तव्हांखे यादि हूंदो मां छा पे चयो त असां जिहालत में चवंदा आहियूं अबा ही वीचारो उम्मती आ, फलाणो साईं सैयद आ। ऐं असांजा शाह साहब सैयद सगोरा बि इन्ही में ख़ुशि, बाबा असां उम्मती बुम्मती न आहियूं, असां सैयद आहियूं। इन शाह साहबनि जो इन मवालनि मथो वढियो आहे, ॾटा ॾेई पूजियूं ॾेई भंग जा प्याला साफ़ा सुल्फा हथ में खणी, शाह बाबा तव्हां सैयद, हे उम्मती, हे शर, ही बरोच, ही महर, ही खोसो, ही पठान, ही कोरी, हे मेमुण, हे सैयद, वरी फ़र्क़ु थियो न बाबा।
काॾे सैयद काॾे उम्मती, माना अहिड़ो त तासुर विधो अथनि जो असांजा शाह साहब बि चवनि था हा असां उम्मती न आहियूं। मज़ो त आहे ई रसूलुल्लाह जे उम्मती हुजण में। तव्हांखे ॿुधायां त सॼी रूह ज़मीन ते हेॾो निहारियो सुनियो, उहे बि ॿुधनि मवाला जेके चवंदा आहिनि त मुल्लनि मौलवियुनि खे अलीअ जे शान जी ख़बर कान्हे। अॼु ॿुधो फ़क़ीर खां तव्हांखे ॿुधायां, ॿुधी वठो, ॿुधी नारा बस खोड़ थी विया नारा। इंशाअल्लाह ताला पाण दिल्ली ते झंडो चाढ़ींदासीं, पोइ नारा हणंदासीं भेज बागारा। हाली ॿुधो तक़रीर मुंहिंजी, मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, ॿुध मां तोखे ॿुधायां त हिन रूह ज़मीन ते, हिन आसमान ऐं ज़मीन जे विच ते मुस्तफ़ा करीम जे नबूअत जे ऐलान खां बाद में सभ खां पहिरो पहिरो उम्मती अली उल मुर्तज़ा आहे। सुभान अल्लाह, ज़ोर सां सर चओ सुभान अल्लाह। उम्मती कंहिंखे चइबो आहे? जेको नबी खे ॾिसी चवे ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा, जोर सां ला इलाहा, ला इलाहा इल्लल्लाह। मुंहिंजा दोस्त, अवां ओड़े ॻोठ जा आहियो, उन्ही जवान जा पाड़ेसरी आहियो जे झरण धरण बरन में जाथे काथे पहाड़नि में बरन में ला इलाहा इल्लल्लाह जूं लोलियूं लॻाए छॾ। सभु चओ ला इलाहा ला इलाहा मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मुझे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते सभिनी खां अव्वल ईमान आणण वारो, उम्मत जे लिस्ट में नाले लिखाइण वारो मुंहिंजा दोस्त मौला अली शेरे खुदा आहे। इमाम अबू हनीफे खां पुछोसीं अव्वल कहीं ईमान आंदो? इमाम आज़म तो फरमाए 4 ॼणा जवान आहिनि, ख़बर का नथी पवे, बस फ़ैसिलो थो कयां त नंढड़नि ॿारनि में अव्वल ईमान आणण वारो अली आहे, पकनि पोढ़नि में अव्वल ईमान आणण वारो अबू बकर सिद्दीक़ आहे, औरतुल में ईमान आणण वारी खदीजतुल कुबरा आहे, गुलामनि में ईमान आणण वारो हज़रत ज़ैद बिन हारिसा आहे। चओ सुभान अल्लाह। सोहणी ॻाल्हि करे छॾियईं, पर तहक़ीक़ में इहा ॻाल्हि हा त सभ खां अव्वल नाबालगी जी हालत में नंढड़ी उम्र में अली मुर्तज़ा मुंहिंजे मुस्तफ़ा ते ईमान आंदो। मुस्तफ़ा ते ईमान आणे हेॾे निहारियो छा कयईं? अली मुर्तज़ा उम्मत में पहिरो फर्स्ट क्लास में नालो लिखायो। सैयद अलीअ जी औलाद आहिनि या न आहिनि? बस या हसन जा बचा हूंदा या हुसैन जा हूंदा, इहे न बाबा, या हसनी हूंदा या हुसैनी हूंदा, या इमाम हसन जा बच्चा हूंदा या हुसैन जा, पर वरी फिरीगिरी अलीअ जी औलाद थिया। जेको अब्बो अली आहे उहो पहिरो उम्मती आहे, महबूब जे मथां पहिरियां कलमो पढ़ी उम्मत में दाख़िल पहिरां उहो थियो आहे। 1400 साल खां पोइ पुट शाह साहब तो चए त असां वरी उम्मती काथे आहियूं? जहालत आहे या न आहे? ॾाढे जहालत आहे या न आहे? असां वरी सैयद, असां वरी उम्मती कीअं थियासीं? हे उम्मती ॿी ख़ल्क़ आहे, असां उम्मती न आहियूं। ओ शाह साहब तूं त शुक्र कर जो तोखे अल्लाह ताला महबूब जो उम्मती बनायो आहे।
रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उम्मत में तो जो बाबो अली मुर्तजा आयो उन जे कड तू भी रसूलुल्लाह जो उम्मती आ त जे करे जह भी मुस्तफा ते हा इहो फर्क जरूर आ त नबी जी जेका आल आ उन जो अल्लाह शान वडो कयो आ लेकिन उम्मती हुजण में मौजूद तो सब बराबर आहिनि। हजरत उस्मान जी गाल कबी आ चा उस्मान उम्मती हो, उस्मान उम्मती हो, सैयद कौन हो तोखे या ख़बर आहे तो उस्मान आहे केर? अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाईंदो आ युरीदुल्लाहु लियुज़हिब अन्कुमुर रिजसा अहलल बैत व युतहिरकुम तत्हीरा। ओ मुझे मुस्तफा करीम जा अहल बैतो मां अल्लाह जी मर्ज़ी आ त मां तव्हां खे पाक ऐं साफ़ ॾिसण थो चाहियां पियो। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो कुल्ला असालुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फिल कुर्बा। नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमाए थो कुरान शरीफ में लिखियो पियो आ मां मोहम्मद करीम तव्हां खे निमाज़ सेखारी, रोज़ा सेखारिया, कलमो सेखारियो, हज सेखारियो, कुरान सेखारियो, इस्लाम सेखारियो। इन जी मूंखे मज़दूरी ॾियो, छा ॾेई पुॼंदव? कुझु नथा ॾेई सघो। मां तव्हां खां ॿियो कुझु कोन थो घुरां इल्लल मवद्दत फिल कुर्बा। बस मां एतिरी शइ तव्हां खां घुरां थो त जेके मुंहिंजा मिट माइट आहिनि तन सां प्यार कजो। कैसा प्यार कजो? मुंहिंजनि मिटनि ऐं माइटनि सां प्यार कजो। उस्मान केरु आ? रसूलुल्लाह जे पुफीअ जी नियाणीअ जो पुटु आ। ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। पुफी छाखे चइबो आहे? अब्बे जे ॾाढे ॻाल्हायो ॾाढे 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 जेका अब्बे जी भेण आ सा पुफी आ, उन पुफीअ जी जेका न्याणी आ सा पुफाट आ। हजरत उस्मान गनी हजरत नबी पाक अलैहि सलाम जे सगी पुफीअ जे न्याणी पुफाट जो पुटु आ। रुगो नबी करीम जे पुफाट जो पुटु कोन्हे, मुस्तफा करीम जो न्याणो भी आहे। सुभान अल्लाह। हिकिड़े मूंखे चयो मौलवी साहब तूं बरोच आ, तूं कंहिं समाट खे पंहिंजी धीअ ॾींदे? मूं चयो शरीयत में का मनाउ कान्हे, मां भली मुफ्ती हुजां, बरोच हुजां, इस्लाम मूंखे चवे थो जेकॾहिं मूंखे को सुठो रिश्तो मिली पियो त मां पंहिंजे ज़ात वारे खां सवा ॿिए मुस्लमान खे बि रिश्तो ॾेई सघां थो, छो त मुंहिंजे रसूलुल्लाह कानून ठाहे छॾियो आहे। हाणे हुन मूंखां इहे छो पुछियो ख़बर अथव? चेड़ायांसि, चिड़ी पवे। मूं चयो पुट चिड़बो आहे बनीअ जे मामले ते, ढगनि जी भेल ते, घर जे कंहिं ॿिए मामले ते। रसूलुल्लाह जे दीन में चिड़ आहे ई कान। तूं थो चई त नबी करीम अलैहिस्सलाम उस्मान खे कीअं ॾिनी? तूं मारोट खे कोन ॾींदो आहे, तूं पुफाट खे कोन ॾींदो आहे, पंहिंजे सौट खे कोन ॾींदो आहे, मासात खे कोन ॾींदो आहे, पंहिंजे खानदान में ॾाॾंग में कोन ॾींदो आहे। जे तूं पंहिंजे खानदान में ॼण खे आएब नथो समझी त मुहम्मद करीम जेकॾहिं पंहिंजे पुफीअ जे न्याणीअ जे पुट खे रिश्तो ॾिनो त इन में आएब कोन्हे। महबूब करीम जी ज़ात बाबरकात जी मर्ज़ी आहे, मुस्तफ़ा जे त तूं रोकण वारो केरु थींदो आहे? असां मां शाहपुर चाकर में रहंदो आहियां। असांजे मदरसे जे बिल्कुलु भर में भित रुगो विच ते आहे। हिन पासे घर आहे, हिन पासे असांजो मदरसो आहे। मदरसे जी भित भित सां गॾु आहे। छोकिरो वीचारो आहे असांजो शागिर्द आहे, मूं वटि पढ़ियो आहे क़ुरान शरीफ़। उहो ईरान में कमाईंदो आहे, हुनजा नानाणा बि ईरान में आहिनि। मूंखे तो फोन कई त साईं उस्ताद मां अचां थो ईरान मञा, को मुंहिंजे लाइ फरमाइश हुजे त मां तव्हांजे लाइ वठी अचां। मूं चयोमांसि मूंखे फलाणो किताब खपे थो जेको तहरान मां मिलंदो आहे, 30 जिल्द आहे, उहो वठी अचिजां, पैसा हिते तोखे मां ॾेई छॾींदुसि। छोकिरो किताब वठी आयो। उहो किताब असांजो लिखियल कोन्हे, हुननि जो आहे। कंहिंजो? हुननि जो। नालो कोन था खणो, हुननि जो किताब आहे।
किताब हाणे नहीं मूंखे किताब जीअं जो मूं वटि पहुतो त किताब आहे डिक्शनरी लुगत 30 जिल्द वॾो किताब आहे। मां हुनखे यकदम खोलियो, खोलण सां मूं चयो ॾिसां त सही हिन किताब में डिक्शनरी में ज़ुन्नूरैन जी माना छा लिखी अथसि। छा जी माना चओ बाबा? सभई ॾाढे ॻाल्हायो। ज़ुन्नूरैन छा? ज़ुन्नूरैन जी माना छा आहे लिखां? खोले मूं ॻोल्हियुमि त लिखियो पियो हुजे फारसी ज़ुबान में। आहे किताब जो नालो आहे देह खुदा। दरगाह जी लाइब्रेरी में पियो आहे, हिते बि ॾिसी सघो था। ज़ुन्नूरैन जी माना ओ हुन पार्टी वारो लिखे थो त ज़ुन्नूरैन उस्मान गनी जो लक़ब आहे। इन्हीअ जी माना आहे ॿिनि नूरनि वारो। इनखे ॿ नूरनि वारो इन जे करे चइबो आहे जो उस्मान जे घर में रसूलुल्लाह जूं ॿ न्याणियूं हुयूं। मूं चयो मूं वारा पैसा ई सजाया थी विया, मूं जेके पैसा भरियासीं मुंहिंजा सजाया थी विया, अजाया कोन विया। दुश्मन बि मञे थो त उस्मान ज़ुन्नूरैन आहे ऐं ज़ुन्नूरैन इन्ही जे करे आहे जो ॿिनि नूरनि वारो जो हुन जे घर में रसूलुल्लाह जूं ॿ न्याणियूं ॿई नूर हुया। हाणे हुननि हमराहनि त लिखियो त ॿिनि नूरनि वारो, हाणे वरी ठोड़ुनि खां पुछो सुभान अल्लाह चओ। इन ठोड़ हुनखे चओ त तव्हां उस्मान खे ज़ुन्नूरैन मञीदा हो। सम्झो था अलाए कोन? ठोड़ हूंदा हिते पीर ॻोठे ओसे पासे ठोड़ू। तव्हां हज़रत उस्मान खे ज़ुन्नूरैन मञीदा हो? चवंदा हा। छो ज़ुन्नूरैन आहे? हुन वटि नबी पाक जूं ॿ न्याणियूं माना ॿ नूर। मञो था न? चए हा। अदा जे न्याणियूं नूर हल त अबो बि नूर आहे। तेरी नस्ल पाक में है बच्चा बच्चा नूर का। तेरी नस्ल पाक में है बच्चा बच्चा नूर का। तू है ऐने नूर तेरा सब घराना नूर का। नूर की सरकार से पाया दोशाला नूर का। इन्हें हरियो सर्दी अचे पई, शाल वेड़ीदा हो। शाल ॾाढे चवनि था ॻाल्हायो, वठी कोन ॾींदो सां पाण वठिजो वञी। शाल वेड़ीदा हो न। शाल सम्झो था लोई। आला हज़रत थो चए तो उस्मान गनी वाह जो तुंहिंजो शान आहे, तोखे ॿ शालूं नूर जूं मिलियूं, यानी नबीअ जूं न्याणियूं तोखे मिलियूं। नूर की सरकार से पाया दोशाला नूर का। हो मुबारक तुमको ज़ुन्नूरैन जोड़ा नूर का। हो मुबारक तुमको ज़ुन्नूरैन जोड़ा नूर का। तव्हां मां को भील खे सॻो ॾींदो? कोली खे मेघवाड़ खे ॾींदो? न ॾींदो। छो त हो बदमज़हब आहे। मुहम्मद करीम जी ज़ात जी गैरत खे ललकार न, मुस्तफ़ा जे गैरत खे चैलेंज न कर। महबूब मुहम्मद करीम अहिड़े जवान खे हिकिड़ी न्याणी ॾिनी। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ बीबी रुक़ैया हुन जो नालो आहे। जहान छॾे वई, गुज़ारे वई। उस्मान रोए पियो। तव्हांजी न्याणी जे करे तव्हां सां मुंहिंजो रिश्तो हो, उहो रिश्तो टुटी पियो आहे, इन जे करे रोआं थो। हुज़ूर फरमाता तोखे ख़बर आहे मां तुंहिंजे घर छो आयो आहियां?
जे किबला लाइ छो आया हो? पाण फरमाइनि था अल्लाह मूंखे जिब्रील मोकिलियो आहे त रुक़ैया गुज़ारे वई आहे। ओ या रसूल अल्लाह, तव्हांजे घर में अञा ताईं उम्मे कुलसूम तव्हांजी न्याणी वेठी आहे। मां अल्लाह जे चवण सां इहा ॿी न्याणी बि उस्मान खे परणा, मां अल्लाह जे हुकुम सां पंहिंजे ॿी न्याणी जो रिश्तो तुंहिंजे लाइ खणी आयो आहियां। वाह मुझा मुस्तफा नूर की सरकार से पाया दोशाला नूर का हो मुबारक तुमको ज़िन्नूरैन जोड़ा नूर का। उन्हीं उस्मान गनी जी हिन जे 18 तारीख़ शहादत आहे। हिकड़ी हदीस तव्हां खे ॿुधायां हज़रत उस्मान जे शान में, पर उन हदीस जो रावी मौला अली मुश्किल कुशा आहे। केरु रावी आहे? मतां चओ त उमर रिवायत कई आहे, मिड़ई खुशामद थो करे, असांजे लाइ त उमर बि अखियुनि ते। मतां को चवे त अबू बकर रिवायत कई आहे, खुशामद थो करे। न, अली रिवायत थो करे। मौला अली थो चवे त मां हिकिड़े ॾिहाड़े नबी से खां पुछो, या रसूल अल्लाह, क़यामत जे ॾिहाड़े सभ खां अव्वल तव्हांजे उम्मत मां पुछाणो कंहिंजो थींदो? रसूलुल्लाह जी ज़ात बाबरकात फरमायो, अली, क़यामत जे ॾिहाड़े मुंहिंजे उम्मत मां सभिनी खां अव्वल पुछाणो अबू बकर सिद्दीक़ जो थींदो। या रसूल अल्लाह, अली तो चवे, या रसूल अल्लाह, पो अबू बकर जो इम्तिहान कीअं थींदो? मुस्तफ़ा फरमाइनि था, अली, मुंहिंजो अबू बकर इम्तिहान में कामयाब थी वेंदो। अली चयो, क़िबला, अबू बकर खां बाद में कंहिंजो हिसाब थींदो? नबी करीम फरमाइनि था, अबू बकर खां बाद में उमर जो हिसाब थींदो। अली तो चवे, या रसूल अल्लाह, उमर जे हिसाब जो नतीजो छा निकिरंदो? मुस्तफ़ा फरमाइनि था, उमर भी इम्तिहान में पास थी वेंदो। अली जी दिल धड़के पई, या रसूल अल्लाह, 3 नंबर ते कंहिंजो हिसाब किताब थींदो? मुस्तफ़ा फरमाइनि था, अली, 3 नंबर ते तुंहिंजो हिसाब थींदो। मुंहिंजो साईं? हा, 3 नंबर ते तूं आहीं साईं, पोइ मुंहिंजो छा थींदो? पाण फरमाइनि था, अली, तूं भी इम्तिहान में कामयाब थी वेंदे। हाणे अली जी गनती लथी, चवे तो, ऐन उस्मान या रसूल अल्लाह, ऐ मुंहिंजा महबूब, मां त भाइयों पे अव्वल अबू बकर, पो उमर, पो उस्मान, आखिर में मुंहिंजो, पर अव्वल अबू बकर, पो उमर, पो मां अली। ऐन उस्मान, उस्मान काॾे वियो? नबी करीम फरमाइनि था, प्यारा अली, मुंहिंजो उस्मान हयावदार आहे। जॾहिं अल्लाह जे आॾो हिसाब लाइ ईंदो त लॼी थींदो। मां मुहम्मद करीम दुआ घुरी उस्मान जो हिसाब क़यामत जे ॾिहाड़े माफ़ कराए छॾियो आहे। सभई जो सुभान अल्लाह। वो हयादार आहे, हिसाब लाइ ईंदो त लॼी पियो थींदो। मां रब करीम खे चयो, मुंहिंजा मौला, ही मुंहिंजो उस्मान लॼाड़ू आहे, हयावदार आहे, ॿियनि खां भली हिसाब कर, पर मुंहिंजे उस्मान सां लेखो न कर। ऐं अली, तोखे ॿुधी हुजई, मन किनी ख़ल्क़ खे ॿुधाए, अल्लाह मुंहिंजे करे उस्मान जो हिसाब माफ़ फरमाए छॾियो। जंहिंखे आका नवाज़े, चओ जंहिंखे, ज़ोर सां चओ, जंहिंखे मुंहिंजो आका नवाज़े। अदब कयो, हया कयो, सहाबा जो अदब कयो, उन सां गॾु अहल बैत जो अदब कयो। अहले सुन्नत व जमात असांजो मसलक, सहाबा जी मोहब्बत, अहल बैत जी मोहब्बत असांजो हिस्सो ईमान आहे। असां अहल बैत जा भी गुलाम आहियूं त असां सहाबा जा भी गुलाम आहियूं। अल्लाह करे तव्हांखे असांखे ख़ुदा का कोसी वाव न लाए, बुछड़ी सोहबत नसीब न करे। खुदा करे मसल के मुहज़्ज़बा अहले सुन्नत अल जमात अल्लाह इस्तिकामत नसीब फरमाए।
अल्लाह ताला तव्हांजी असांजी सभिनी जी हाज़िरी क़बूल फरमाए, मूं गुनहगार जी भी हाज़िरी क़बूल फरमाए। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। हाणे उथी बियो, सलातो सलाम पढ़ो, पोइ ॿियूं ॻाल्हियूं। मुस्तफा जाने रहमत पेला खो सलाम शमाए बज़ में हिदायत पेला खो सलाम शमाए बज़ में हिदायत पेला। वो हमारे नबी हम उनके उम्मती, वो हमारे नबी हम उनके उम्मती, उम्मती तेरी किस्मत पेला खो सलाम मुस्तफा जाने रहमत पेला खो सलाम शमाए बज़ में हिदायत पेला। मुझसे खिदमत के कुदसी कहीं हाँ रज़ा, मुझसे खिदमत के कुदसी कहीं हाँ रज़ा। मुस्तफा जाने रहमत पेला खो सलाम शमाए बज़ में हिदायत पेला खो सलाम शमाए बज़ में हिदायत पेला। अस्सलाम सब्ज़ गुंबद के मकीन, अस्सलाम रहमतल लिल आलमीन। दस्त बस्ता हैं खड़े आका हाजिर गुलाम पेश करते हैं गुलामाना सलाम। आए खुदा के लाडले प्यारे रसूल, ये सलामे आज जाना हो कबूल। अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या रसूल अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबी या हबीब अल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या रहमतल लिल आलमीन। फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन्नार वअदखिलनल जन्नत मअल अबरार या अज़ीज़ या गफ़्फ़ार या रब्बल आलमीन। रब्बना ला तुज़िग़ क़ुलूबना बअद इज़ हदैतना व हब लना मिन लदुनका रहमतन इन्नका अंतल वह्हाब। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। या इलाहल आलमीन असां सभिनी जी हाज़िरी क़बूल फरमा, या इलाहल आलमीन सभिनी जो वेहण क़बूल फरमा, सभिनी जो ॿुधण क़बूल फरमा। या अल्लाह इंतज़ामिया वारनि जा बेड़ा पार फरमा। जन नौजवाननि मेहनत करे मौला पाक ही प्रोग्राम सजायो आ, तन खे दीन ऐं दुनिया जूं भलायूं नसीब फरमा। बे औलादन खे नरीना औलाद अता फरमा, बीमारन खे शफा अता फरमा, कर्ज़दारन जा कर्ज मुआफ़ फरमा। या इलाहल आलमीन असांजे पाकिस्तान जी हिफ़ाज़त फरमा।
या इलाहल आलमीन काफी दोस्तन जा वालिदैन अजीज करीब बीमार हन उनके शफाओ नसीब फरमा। दोस्तन दुआ ला अर्ज कयो आ सभनी जूं दुआऊं कबूल फरमा। या अल्लाह जनी जूं दिलियूं खुश थियूं हन तनखे अञा वधीक खुशू नसीब फरमा। या इलाहल आलमीन असां मिस्कीनन जे हाल ते रहम फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व बारिक व सल्लिम। या अल्लाह पीर सईं बादशाह जो खैर फरमा, पीर सईं जे सिर बख्त जो खैर फरमा, पीर सईं के सेहत शफा कामिल अता फरमा, पीर सईं जो फैज़ साते जारी सारी फरमा। दरगाह शरीफ के क़यामत ताईं आबाद फरमा। दरगाह जा जेके खैर ख्वाहन मौला सभनी के आबाद फरमा। दरगाह जी जमात के आबाद फरमा। मसल के मुहज़्ज़बा अहले सुन्नत वल जमात इस्तिकामत नसीब फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। सुब्हान रब्बिका रब्बिल इज्जति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह।